जिक्र कंदासीं ठिकराटो में मुसलसल बरसातुनि सबब केतिरा ई घर ड्रही पट पइजी विया आहिनि, जे त केतिरनि इलाइक़नि में हिन वक़्त बि पाणी भिछल आहे, जे त मुतासिरनि पारां दाहूं कई पई वञनि त हुननि जी हिन वक़्त ताईं कंहिं बि मदद न कई आहे। इन हवाले सां मुतासिरनि सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। गाढ़ो दौड़ो मुकम्मल तरह जेको आहे खत्म थी चुको आहे, उन पर ही जेका हज़ारनि जे तादाद में हिते अवाम रहे थी, पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि जेके गुज़िरियल 40 सालनि खां, उन्हनि जी केर बि संभाल लहण वारो कोई न आहे। साईं असांजे हिते जेको आहे सो नुक़सान जी त गणप खां कमु चढ़ियल आहे। तक़रीबन 150-200 घर जे लॻभॻि किरी पिया आहिनि, जंहिंजो को न भित बची आहे न जा बची आहे। खुले आसमान हेठों कलियूं बि असांखे न मिलियूं। असांजा घर दर सॼा टुटी विया, अन्न लुड़ी विया, अटा लुड़ी विया। असां वटि का शइ जी अहमियत न आहे। जेके खुर्शेद शाह वारा आहिनि बि ठिकराठो मुबारकपुर मां थी मोटी था वञनि, ख़ालिद खां इन्हनि खां थी करे उहा पंहिंजी संगत मल्हायूं बीठा आहिनि रूपहर मां हेॾो हेॾो। उन महिल असांखे वारो वारो कोन आहिनि। असां 40 साल जे पहिरियों असां बेनज़ीर खे वोट ॾींदा रहिया आहियूं। उन बेनज़ीर जे करे असांखे सदमो ईंदो रहियो आहे। को बि शइ न बची आहे। चौधारी भिता निकिरी किरी वियूं आहिनि। माड़े चंडो मातमंडो स्विच ते वेठा आहियूं, ॿार परदे वारा सैयदूं आयल बैतूं गरीब सैयद आहियूं, मिसकिनूं माज़ूरूं। हे सॼो ॻोठ ॾेई वियो, असांजे कोई मदद कोन करे थो। जंहिं महिल बि अचनि दवाऊं टे लाइ साईं असां तव्हांजा बचा हो हीअं, हाणे असांजा बचा बि लुड़ी विया आहिनि। हाणे उनजा बचा किथे आहिनि? हाणे त असांजी हुकूमत ई कान थी ॾिसे न करे थी। का शइ कोन, कची जायूं असांजूं हाणे किथे वञूं, दर पदर था वेठा आहियूं। हाणे वसियत ई न आहे जो ॿाहिरि निकिरी खायूं पीऊं, ॿाहिरि वेठा हाणे रोडनि ते। ॻोठ गाड़ादड़ जे रहवासियुनि पीपल्स पार्टी जे झंडे हेठां बीही करे पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ऐं हितां जे चूंडियल तक जे MNA खुर्शेद शाह ऐं MP जाम इकरामुल्लाह धारेजो खे इहा अपील कई त ख़ुदारा असांजी जेको 40 सालनि जो वोट ॾिनल आहे उनजो हक़ अदा कयो ऐं हिन वक़्तु असांजी जेको अझा किरियल आहिनि इन मुसीबत में असांजो साथ ॾियो।